अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरवा गोरचानी का मुज़फ़्फ़र नोहानी जी ख़बर ॾींदा हलो। मीरवा गोरचानी में अल पाकिस्तान समाजी तंज़ीम जे चेयरमैन आमिर लुत्फ़ खान ज़रदारी जे हुकूमत ज़िले मीरपुर ख़ास अगूणे सदर सैयद नवाज़ अली शाह, हाजी अली मोहम्मद नोहानी, इरशाद लगारी, शमीर खान नोहानी, इरशाद मेमण, मानसिंह बेल प्रेस क्लब मीरवा पहुची डोकरीअ में थियल मासूम गुलनि जहिड़ी न्याणीअ सां थियल नाजाइज़ी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अल पाकिस्तान समाजी तंज़ीम सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त डोकरीअ में मासूम न्याणीअ सां नाजाइज़ी कंदड़ ऐं उन जी सहूलियतकार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे अहिड़नि दर्दनि खे पंहिंजे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। पाकिस्तान में को अहिड़ो कानून नाफ़िज़ कयो वञे जो अहिड़नि ज़ालिमनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे। वधीक हुननि चयो त असां वस वारनि खां मुतालबो था कयूं त अहिड़नि इंसान जे रूप में रहज़ननि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। असां ऑल पाकिस्तान समाजी तंज़ीम तरफ़ां मीरवा गोरचानी में एहतजाज था कयूं त डोकरीअ में थियल नाजाइज़ी 5 सालनि जे न्याणीअ सां उन जो इंसाफ़ कयो वञे। गवर्नमेंट सिंध खां मुतालबो था कयूं त अहिड़े काफ़र किरदार वारे माण्हुनि खे पंहिंजे किरदार ताईं पहुचाइणु खपे, कैफ़र किरदार ताईं पहुचाइणु। जो सिंध में हुकूमत का मुतालबो है आला इख्तियारनि खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध का, त इन्हनि काफ़रनि खे सज़ा ॾिनी। अॼु आल पाकिस्तान समाजी तंज़ीम जे तरफ़ां डोकरी जे न्याणी सां जेको ज़ुल्म थियो आहे उन जे ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं ऐं असांजो आला इख्तियारनि खां इहो मुतालबो आहे त अहिड़े ज़ालिम सिफ़्त जेको इंसान आहे उन खे सख़्त मां सख़्त सज़ा ॾेई उन्हनि खे पंहिंजे कैफ़े किरदार ते पहुचायो वञे। महिरबानी। मीरवा जे प्रेस क्लब जी साफ़ियुनि जी जिन असांजे आल पाकिस्तान समाजी तंज़ीम जे सॾ ते एहतजाज रिकॉर्ड कयो ऐं आउं मुतालबो करियां थो जेको डोकरी में 5 साल जी न्याणी सां जेको दरिंदा सिफ़त इंसान आहे उनखे कैफ़े किरदार ते पहुचायो वञे ऐं अहिड़ो कानून आंदो वञे जेको ईंदड़ जे काफ़िर माण्हू आहिनि उन्हनि सां इहो बि थी वञे। ऐं शुक्रगुज़ार आहियां सभिनी साथियुनि जो ऐं प्रेस क्लब वारनि जो जिन असांजो एहतजाज रिकॉर्ड कयो।